गुरु कृपा। गुरु कृपा जो यो अर्थ ना है तो जीवन में दुख ही न अचन। दुख में भी तव्हां दुखी न थियो, वो वक्त कंहिं बीतजी वञे तव्हांखे पतो भी न पए। इहा ही आहे गुरु कृपा। वाहेगुरु जी सुख में धन्यवाद कयां, दुख में शिकायत कयां। जंहिं हाल में रखियो तो प्रभु, मां हर पल तव्हांखे याद कयां। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम।